Welcome to Time News Studios. You are watching 11 PM Bulletin. मुझे उसकी कोई वजह नज़र नहीं आती पिंडिया में, और अगर पेट्रोल वो आना चाहते हैं तो हम इंशाल्लाह उनको चाय पानी पिलाएंगे, अच्छा उनको लुक आफ्टर करेंगे। फौज अपना काम कर रही है, डिस्पाइट दिस जो भी बातचीत की जा रही है वो तशवीश अपनी जगह पे है, लेकिन एज आई सेड वी विल स्टे द कोर्स इंशाल्लाह। जिस नौयत के इल्ज़ामात लगाए जा रहे हैं उनमें कोई वजन नहीं। पाकिस्तान फौज को हुकूमत वक्त ने इलेक्शंस कराने का कहा, पाकिस्तान फौज ने अपनी पूरी जिम्मेदारी और दयानतदारी के साथ वो इलेक्शंस कराए। किसी को उसके ऊपर किसी किस्म की कोई शक है, कोई प्रॉब्लम है, तो पाकिस्तान के तमाम इदारे अपना काम कर रहे हैं, उन्होंने ही उसके ऊपर फैसला करना है, उन्हीं को अप्रोच किया जाना चाहिए उसके लिए। फौज को सियासी मामलात में ना आने की ज़रूरत है, ना ही सियासी मामलात में घसीटने की कोशिश करनी चाहिए। अगर आपने रेफर किया कि कोई बैकडोर कॉन्टैक्ट कोई फौज का कोई है, absolutely not. There is no such thing. We want to stay out of it and we are out of it. PDM वारा पिंडी आया त खेन चांहि पानी पीआरींदासीं। पाक फौज ऑपोजिशन सां बैकडोर राब्तनि जी तरदीद करे छॾी। DG ISPR मेजर जनरल बाबर इफ्तिखार चयो आहे त फौज ते लॻंदड़ इल्ज़ामनि में वज़न नाहे ऐं नई का हक़ीक़त आहे। हुकूमत जे चवण ते फौज ईमानदारी सां चूंडूं करायूं, कंहिंखे शक आहे त लाॻापियल फॉरम से वञे। मेजर जनरल बाबर इफ्तिखार चयो त फौज खे सियासी मामलनि में अचण जी ज़रूरत नाहे, न वरी ॻेल्हण जी कोशिशि थियणु घुरिजे। फौज खे इन्हनि मामलनि खां परे रखियो वञे। फौज हुकूमत जो मातहत इदारो आहे, इल्ज़ाम लॻाइणु सुठो सवण नाहे। हुकूमत इल्ज़ामनि जो सुठे अंदाज़ में जवाबु ॾिनो आहे। तर्जुमान पाक फौज चयो त भारतीय ॻुझी एजेंसी रॉ अफ़गानिस्तान में मौजूद दाइश जी मदद करे रही आहे। पाकिस्तान में भारतीय दहशतगर्दी जा सबूत दुनिया ॾे पेश कया आहिनि। EU डिसइंफो लैब ज़रिए भी भारत खिलाफ सबूत साम्हूं अची चुका आहिनि। पाक फौज जो एहतराम कयूं था, पर फौज खे वज़ाहत करणी पवंदी त हू अणधुरी आहे। GHQ वारो एहतजाज जो हक़ रखूं था। PDM सरबराह जो मालाकंड में जलसे के ख़िताब। मौलाना फजल रहमान चयो त अॼु मुल्क में जमहूरियत नाहे, मईशत BRT जीअं तबाह थी वई आहे। नाजाइज़ हुकूमत खे सहारो ॾींदड़ मुल्क खे नुक़सान पहुचाए रहिया आहिनि। अवाम जो समुंड नालाइक़ हुकुमराननि खे लोढ़े छॾींदो। खून जी सियासत खे नथा मञूं, असां अव्हांखे अव्हांजी ज़िम्मेवारी जो अहसासु ॾियारणु चाहियूं था। ॿुधायो वञे त फॉरेन फंडिंग केस खे छो केतिरनि ई सालनि ताईं लटकाए रखियो वियो आहे। फरियादी रड़ियूं पियो करे त भारत ऐं इसराइल मां फंडिंग जा समूरा सबूत वटि मौजूदु आहिनि। जॾहिं अवाम फ़ैसिलो कंदो त मुल्क जो वज़ीर आज़म केरु हूंदो त पोइ मुस्तक़बिल रोशन थींदो। ही तब्दीली वारा मुनाफ़िक़ ऐं दोखेबाज़ आहिनि। इन्हनि जेको बि वाइदो कयो उहो दोखो निकितो। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी मालाकंड में जलसे खे ख़िताब कंदे चयो त असां वाइदो पिया कयूं त सभु गॾिजी कठपुतली ऐं सिलेक्टेड राज जो ख़ात्मो करे जमहूरियत खे बहाल कंदासीं। जॾहिं मालाकंड जा नौजवान दहशतगर्दनि सां मुक़ाबिलो करे रहिया हुआ, तॾहिं इमरान ख़ान दहशतगर्दनि जो नालो वठण खां डिॼंदो हो ऐं उन्हनि जो वकील बणियल हो। PTI सरकार में दहशतगर्दनि खे आज़ादी मिली। अफ़सोस आहे जो असां APS जे ॿारनि खे इंसाफ़ ॾियारे न सघियासीं। बिलावल चयो त वज़ीर आज़म इमरान ख़ान मछ सान्हीअ जे मुतासिरनि खे ब्लैकमेलर करार ॾिनो। इहो कहिड़े क़िस्म जो इंसाफ़ आहे? नवाज़ शरीफ ब्रॉडशीट खे भी ख़रीद करण की कोशिश कई। वज़ीर आज़म इमरान ख़ान तर्जुमाननि जे इजलास दौरान हिदायत कई त अवाम खे ब्रॉडशीट जी दावाउनि ऐं अपोज़िशन जी प्रोपेगेंडा बाबति आगाह कयो वञे। इमरान ख़ान चयो त कोशिश आहे त सेनेट चूंडूं ओपन वोटिंग सां थी वञनि। इजलास दौरान इलेक्शन कमीशन ॾाढो 19 जनवरी ते थियल अपोज़िशन जे एहतजाज बाबति हिकमत अमली तय कई वई। सेनेट चूंडुनि ऐं फॉरेन फंडिंग केस ते बि गौर वीचार। वज़ीर आज़म इमरान ख़ान सां आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा जी मुलाक़ात। PM ऑफिस मौजूदु मजसाने जे मज़म्मत कंदे ज़िम्मेवारनि खे कानून जे कटड़े में आणण जो अज़म कयो वियो। क़ौमी सलामती जी सूरत हाल ऐं वालरल कश्मीर में इंसानी हक़नि जी भञकड़नि ते ख़्यालनि जी ॾे वठि कई वई। मुलाक़ात में DG ISI लेफ्टिनेंट जनरल फैज़ हमीद बि मौजूदु हो। समूरियूं सिक्योरिटी एजेंसीज़ शहरनि खे तहफ़ुज़ फ़राहम करण में नाकाम थी वियूं आहिनि। माण्हुनि जो गुम थियणु हुकूमत जी नाअहली सां गॾु रियासत जी बि नाकामी आहे।
इस्लामाबाद हाई कोर्ट के जस्टिस मोहसिन अख्तर कियानी जा रिमार्क्स शहरी अब्दुल्ला की गुमशुदगी वारे केस की ॿुधणी दौरान जस्टिस मोहसिन अख्तर कियानी चयो त अवां माण्हुनि खे खणी 6 सालनि ताईं रखी छॾियो था। जवाब रियासत के ही ॾियणो आहे, ॿिए कंहिं मुल्क मां केरु जवाब ॾियण न ईंदो। इस्लामाबाद पुलिस रुगो नंढा ॾोह रोके सघे थी, माण्हुनि खे बाज़ियाब कराइण पुलिस जे बस जी ॻाल्हि न आहे। शहरी बाज़ियाब न थियो त मौजूदा IG सां गॾु अॻूणे IG ख़िलाफ़ बि कार्रवाई थींदी। बाज़ियाबी अमल में न अचण ते ऑफिसर्स के जेल भेड़ो कयो वेंदो। वफ़ाक़ी हुकूमत सिंध जे 3 वॾनि अस्पतालनि जा इंतज़ाम सिंध हुकूमत खां वापसि वठी छॾिया। जिनाह अस्पताल, NICVD ऐं NICH जा इंतज़ाम हाणे वफ़ाक़ संभालींदो। वफ़ाक़ी हुकूमत पारां जारी कयल नोटिफिकेशन में चयो वियो आहे त अदालती हुकुम जी रोशनी में 3 अस्पतालनि जा इंतज़ाम सिंध हुकूमत खां वापसि वरिता आहिनि। सिंध जे तालीम खाते जे ऑफिसर्स ऐं उस्तादनि खे पंहिंजा ॿार सरकारी स्कूलनि में पढ़ाइण जो हुकुम। सिंध हाई कोर्ट पारां उस्ताद तंज़ीमनि खे शागिर्दनि जी भलाई लाइ बि क़दम खणण जी हिदायत। उस्ताद जी भर्तियुनि बाबति केस दौरान उस्तादनि जी तंज़ीमुनि अदालती हुकुम ते लिखत में ख़ातिरी कराई त शागिर्दनि जी भलाई लाइ कमु कयो वेंदो ऐं उस्ताद पंहिंजा ॿार ख़ानगी स्कूलनि बदिरां सरकारी स्कूलनि में दाख़िल कराईंदा। जस्टिस सलाहुद्दीन तंज़ीमुनि जे अॻुवाणनि खे चयो त हिते हर माण्हू रुगो पंहिंजी नौकरी बचाइण जे चकर में आहे। माण्हुनि खे पघारुनि, मोकलुनि ऐं पंहिंजनि केसिस खां सवाइ कंहिंजी बि परवाह न आहे। अवां जो मक़सदु इलेक्शन विढ़ण ऐं हड़तालूं करण न पर तालीम जी बहितरी हुअणु घुरिजे। असांजे भेण सां नाइंसाफ़ी कई वई आहे। असांखे उहे कातिल ॻोल्हियल आहिनि, उन खे फांसी जी सज़ा सुनाई वञे। असां ग़रीब आहियूं, पेट पालण में पूरा आहियूं, परियो करे था पेट पालियूं। मदद हाणे का असांजी मथे को हुकूमत करे। सदर जी भटियूं में हियांउ ॾारींदड़ वाक़ियो, 10 वरनि जी नींगरी हवस जो निशानो बणाइण बाद बेदर्दी सां क़तल। ॿ ॾींहं अॻु गुम थियल नींगरी मोनिका लाड़िक जो इलाज केलनि जे बाग महत। शुरूआती मेडिकल रिपोर्ट में नींगरी सां जिनसी ज़्यादती जी तस्दीक। नींगरी जे वारसनि चयो आहे त मोनिका घरेलू मुलाज़िम हुई। गुमशुदगी दौरान असां सम्झियो नींगरी घर में कमु करे रही आहे। पुलिस नींगरी जे क़त्ल में मुबैना तौरु इस्तेमालु थियल तेज़ धार वारो औज़ार हथ करे वरितो। शक जे बुनियाद ते 3 ॼणा गिरफ़्तार। SSP ख़ाइफुर अमीर सऊद मक्सी चयो आहे त वाक़े जी जांच तेज़ करे छॾी आहे। पोस्टमार्टम ऐं DNA रिपोर्ट मिलण बाद केस दाख़िल कयो वेंदो। नींगरी जे वारसनि पारां निशानदही कयल शख़्स जी ॻोल्हा कई पई वञे। इस्लामाबाद, लाहौर, मानसहरा समेत मुल्क जे मथाहनि इलाइक़नि में ज़िलज़िलो। माण्हू ख़ौफ़ विचां घरनि खां ॿाहिरि निकिरी आया। मौसमियात खाते मूजिबि ज़िलज़िले जो ज़ोर रेक्टर स्केल ते 4.4 रिकॉर्ड कयो वियो। ज़िलज़िले जी ऊंधाई 60 किलोमीटर ऐं मर्कज़ वालरल कश्मीर हो। बरतानवी फर्म ब्रॉडशीट नवाज़ लीग खे बेनकाब करे छॾियो। ब्रॉडशीट नवाज़ शरीफ़ जी बरियत वारी दावा खे कूड़ो करार ॾिनो हो। नवाज़ लीग वारनि बरतानवी अदालत जो फ़ैसिलो पढ़ण बिना नैब ख़िलाफ़ बयानियो तैयार करे छॾियो। एहतिसाब बाबति वज़ीर आज़म जे ख़ुसूसी मुआविन जी नवाज़ लीग ते तनक़ीद। शहज़ाद अकबर चयो आहे त नवाज़ शरीफ़ कूड़ ॻाल्हाए पार्लियामेंट खे इस्तेमालु करण सां गॾु आवाम खे गुमराह कयो। ब्रॉडशीट मरियम नवाज़ जो हिकु ॿियो कूड़ बि वाइको करे छॾियो आहे, पर मां स्कैंडल खां पोइ बि कूड़ ॻाल्हाइण जो सिलसिलो जारी रखियो वियो। सुप्रीम कोर्ट वज़ीर आज़म इमरान ख़ान खे सादिक ऐं अमीन करार ॾेई चुकी आहे। नेफ्टा मुल्कगीर ब्लैकआउट जो नोटिस वठी छॾियो। बिजली जे वॾे ब्रेकडाउन जी जांच लाइ आला सतही कमेटी जोड़ण जो फ़ैसिलो। कमेटी मुल्क में ब्लैकआउट जा कारण मालूम करे उन्हनि जो जाइज़ो वठंदी। लाहौर में अञा ताईं बिजली फ़राहमी मामूल ते न अची सघी। बदतरीन ब्रेकडाउन खां पोइ हुकूमत जो महांगाई सठियल अवाम खे हिकु ॿियो तोहफ़ो। नेफ्रा बिजली ₹1.06 फ़ी यूनिट महांगी करण जी मंज़ूरी ॾेई छॾी।
जारी थियल नोटिफिकेशन मूजिबि बिजली अक्टूबर ऐं नवंबर जे फयल एडजस्टमेंट जी मद में महांगी कई वई। नवां अघ जनवरी महीने जे बिल्स में लागू कया वेंदा। बिजली महांगी थियण सां वापेदारनि ते 8 अरब 40 करोड़ रुपयनि जो वधीक भार पवंदो। के इलेक्ट्रिक जे वापेदारनि खे बिजली जे नवनि अघनि में छूट हासिल। इसरा इस्लामिक फाउंडेशन जी इंतजामिया पारां 14 एकड़ सरकारी ज़मीन ते कब्ज़े जो इंकशाफ। भरिजी सरकारी ज़मीन ते कब्ज़ा करे अस्पताल इसरा विलेज जूं स्कीमूं अॾियूं वयूं। DC हैदराबाद कब्ज़े जी ज़मीन जूं दाख़िलाऊं रद्द करण जी तजवीज़ पेश करे छॾी। कमिश्नर हैदराबाद खे नोटिस वठण जी भी सिफ़ारिश। हाइफिज निजी अस्पताल में ताज़ी जावल बारड़ी मुबैना तौर अगवा। CCTV फुटेजिस में एक औरत के बार खणी वींदे ॾिसी सघिजे थो। बारड़ी जे वारसनि ऐं मस्तोई बिरादरी जो वाक़े ख़िलाफ़ एहतजाज। पुलिस अस्पताल पहुची जांच शुरू करे ॾिनी। फुटेजिस में नज़र ईंदड़ औरत जी सुञाणप ऐं ॻोल्हा लाइ कोशिशूं तेज़। बारड़ी जी अमर गुलिस्तान मस्तोई ऑपरेशन ज़रिए न्याणी खे जनमु ॾिनो। FIA साइबर क्राइम विंग जी सखर में कार्रवाई। नारी के ब्लैकमेल करण जे इल्ज़ाम हेठि हिकु जवाबदार सोघो। ज़रियनि मूजिबि FIA खे शिकायत मिली त हिकु नारी खे एतिराज़ जोॻियूं तस्वीरूं मोकिले ब्लैकमेल कयो पियो वञे। गिरफ़्तार जवाबदार असद अबड़ो जो मोबाइल फ़ोन ज़ब्त कयो वियो। साइबर क्राइम सखर जे अमलदार अमजद अब्बासी जो चवणु आहे त मामले जी इंक्वायरी कई थी वञे। जांच मुकमल थियण ताईं कुझु बि नथो ॿुधाए सघिजे। पाकिस्तान स्टील मिल्स जे बरतरफ़ मुलाज़मनि जो घर भातियुनि सूधो। चेयरमैन हाउस आॾो धरणो। औरतूं ऐं ॿारड़ा बि शरीक। मुलाज़मनि दायो आहे त हिन महांगाई जे दौर में बरतरफ़ी सां मुआशी बदहाली ऐं ज़हनी अज़ियतुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहियूं। बरतरफ़ियुनि जो फ़ैसिलो वापसि वठी बेचैनी ख़तमु कई वञे। डॉक्टर फतेह मोहम्मद गुरबत मुस्तकिल मिज़ाजे सां प्रोपेगेंडा करे रहियो आहे। इन जे लाइ हुनखे फियर आहे त को अहिड़ो वाइस चांसलर पोयां न अचे जेको हिननि तारीख़ी तौर ते सिंध यूनिवर्सिटी जे अंदरि बंदरबाद कई आहे, गैर कानूनी भर्तियूं कयूं त हुननि जो हिसाब किताब थिए। वेंदे वेंदे जेके यूनिवर्सिटी जे अंदरि नौकरियूं उते पंहिंजा मिट माइट भर्ती करे रहिया आहिनि त फलाणो रजिस्ट्रार कराइजो, फलाणो VC कराइजो, जेको कराइजो उहो उन्हनि जे दौर जी ॻाल्हि आहे। सिंध यूनिवर्सिटी जे VC तरफ़ां रिटायरमेंट खां अॻु नौकरियुनि जा धड़ाधड़ ऑर्डर्स जारी करण वारे मामले ते तकरार तेज़। सूटा VC मथां माइटनि ऐं मनपसंद माण्हुनि खे नौकरियुनि जा ऑर्डर्स ॾियण जो इल्ज़ाम मड़ी छॾियो। टाइम न्यूज़ सां ॻाल्हाईंदे सूटा अॻवान इरफाना मला चयो आहे त नौकरियुनि ते पाबंदी बावजूद VC गैर कानूनी तौर ऑर्डर्स जारी कया। फतेह मोहम्मद बुरफत जे दौर में सिंध यूनिवर्सिटी खे तमामु घणो नुक़सानु पहुतो आहे। सूटा तरफ़ां VC ख़िलाफ़ हलंदड़ जांच जल्द मुकमल करण जो मुतालबो। सिंध यूनिवर्सिटी जे VC पुरानी तारीख़ लॻल ऑर्डर्स जारी थियण वारे अमल खे ऑपरेटर जी ग़लती करार ॾेई छॾियो। VC फतेह मोहम्मद बुरफत चयो आहे त 5 जनवरी ते जारी थियल नौकरी जे ऑर्डर में ऑपरेटर जी ग़लती सबबि पुरानी तारीख़ लॻी वई। कंहिंजो माइट हुजणु ऐब नाहे। अॻोणे वक़्ती VC सिद्दीक़ कलहोड़ो जे दौर में बि संदसि 2 न्याणियुनि खे नौकरी ॾिनी वई। नैब जो सांघर में खुराक खाते जो ऑफिस ते छापो। नैब सखर जी टीम डिस्ट्रिक्ट फूड कंट्रोलर मुनवर आराई खे पाण सां गॾु वठी वई। ज़रियनि मूजिबि सरकारी कणक में खुर्द बुर्द जी शिकायतुनि ते नैब कार्रवाई कई। खुराक खाते जे अमलदारनि पारां नैब जी कार्रवाई बाबति कुझु बि ॿुधाइण खां इनकार। मांझंद लॻ इंडस हाईवे ते ख़ौफ़नाक रोड हादसे में ज़ख़्मी थियल पाक नेवी जो सेकंड लेफ्टिनेंट इशफाक पहवर हैदराबाद नियण दौरान ज़ख़्मनि जी सट न सहंदे दम ॾेई छॾियो। फ़ौजी ऑफिसर जे ज़ख़्मी ज़ाल ऐं 2 सालनि जी धीउ जो इलाज जारी। 2 ट्रकनि में टक्कर बाद पोयां ईंदड़ कार ट्रकनि सां टकराइजी वई हुई। सिंध सरकार शहीद बेनज़ीराबाद जे DHO यार मोहम्मद जमाली खे उहिदे तां हटाए छॾियो। तालके अस्पताल काज़ी अहमद में चीफ मेडिकल ऑफिसर मुक़रर डॉक्टर दौलत जमाली। शहीद बेनज़ीराबाद जो नओं DHO मुक़रर। नोटिफिकेशन जारी। सिहत खाते जी लेडी इंस्पेक्टर फौजिया ज़रदारी हटायल DHO ते दोस्ती न रखण तां हिरासत करण जो इल्ज़ाम लॻायो हो। खैरपुर पुलिस वापारी दीपक कुमार के कत्ल केस में हाफरा कयल 2 जवाबदारनि मां नौजवान माजिद शर
अस्पताल में दम ॾेई छॾियो। जवाबदार राशिद शर जो इलाज जारी। पुलिस दावा कई हुई त मुक़ाबले में जवाबदार राशिद ऐं माजिद शर ज़ख़्मी थिया। गुज़िरियल राति हथिया वञनि घर में ढाणे जी कोशिश दौरान मुज़ाहिमत ते वापारी दीपक कुमार खे क़त्ल कयो हो। वाक़े जा CCTV फुटेज साम्हूं अची विया। फुटेज में जवाबदारनि खे फ़रार थींदे ऐं चौकीदारनि खे मथनि फायरिंग कंदे ॾिसी सघिजे थो। ऐं पाकिस्तान मैरीटाइम सिक्योरिटी ऐं कस्टम अख़्तियारनि जी समुंड में वॾी कार्रवाई। अलहमाद नाले ॿेड़ी मां 16 अरब 30 करोड़ रुपयनि जी मनशियात हथ। मैरीटाइम सिक्योरिटी जे डिप्टी डायरेक्टर जनरल फैसल चयो आहे त हथ आयल मनशियात में 207 किलो क्रिस्टल आइस ऐं 227 किलो हीरोइन शामिल आहे, जेका पाड़ेसरी मुल्क ॾांहुं स्मगल करण जी कोशिश कई पई वई। कार्रवाई दौरान जवाबदार फ़रार थी विया। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ सां गॾु आऊं आहियां ताहिरा वज़ीर। हेडलाइंस अमर ॾिठियूं, तफ़सीली ख़बरूं शॉर्ट ब्रेक खां पोइ।